तव्हां लाइ सुवालु आहे, छा थींदो जेकर तमामु वॾे लाइ थ्योरी तमामु नंढे लाइ थ्योरी सां ॻंढिजे? हिन सूरत हाल में आउं ॻाल्हायां थो तमामु वॾे जी थ्योरी, आइंस्टाइन जी जनरल थ्योरी ऑफ रिलेटिविटी बाबति। उहा असांजी कॉस्मोलॉजी बाबति मुकमिल ॼाण आहे। उहा असांखे ॼाण ॾिए थी स्पेस टाइम कंटिन्यूअम जे फितरत बाबति, जेका काइनात ते पखिड़ियल आहे। नंढे जी थ्योरी ज़ाहिर आहे क्वांटम फिजिक्स आहे। क्वांटम फिजिक्स ही ॿई थ्योरियूं पंहिंजे इन्फरादी निज़ाम ते लागू थियनि थियूं। क्वांटम फिजिक्स नंढे जी थ्योरी, जनरल रिलेटिविटी तमामु वॾे लाइ थ्योरी। पोइ बि उहे बुनियादी तौर पाण में नथियूं ठहकनि। क्वांटम थ्योरी जी घुर्ज आहे त स्पेस टाइम क्वांटाइज़ कजे। क्वांटम थ्योरी जो इहो ई मतिलबु आहे त स्पेस ऐं टाइम लामहदूद हद ताईं हमवार ऐं मुस्तक़िल विरहाइजी नथा सघजनि। कंहिं हद ते इहो दरअसल टुकड़नि में भाङा थिए थो ऐं तव्हां वधीक नंढा टुकड़ा नथा हासिल करे सघो। ॿिए तरफ़ जनरल रिलेटिविटी जी घुर्ज आहे त स्पेस ऐं टाइम हमवार हुजे। जीअं मूं चयो, इहे ॿई पंहिंजे निज़ाम अंदरि कमु कनि था, पर तव्हां पुछी सघो था छा थींदो जॾहिं उन्हनि खे हिक ॿिए सां मिलणो पवे? छा थींदो जेकॾहिं उन्हनि खे साॻी जाइ ते ऐं साॻे वक़्त में कतब आणो पए? बिल्कुलु उहा सूरत हाल हुई काइनात जे तमामु इब्तिदाई लम्हनि महल। जीअं असां ॼाणूं था त इब्तिदा में काइनात फैलिजे पई, मतिलबु त अॼु जी निस्बत काल्ह उहा नंढड़ी हुई। तव्हां इब्तिदा ताईं पुठिते वञो त अहिड़े नुक़्ते ते रसंदो जिते समूरी काइनात हिकिड़े ई वक़्त में हिकिड़ी जॻह ते हुई, तमामु खां तमामु पितकड़ी, एतिरी नंढड़ी हद ताईं जिते क्वांटम फिजिक्स लागू करे सघिजे। समूरे एटम जे मापे जेतिरी काइनात मथां। इन्हनि हालतुनि में तव्हां वटि कहिड़ो दॻ आहे? तव्हांखे मजबूरन ज़बरदस्ती उन्हनि ॿिन्ही गैर मुताबिक़ थ्योरियुनि खे ॻंढिणो पवंदो, कुझु ॾे वठि करणी पवंदी, छो त वॾो हाणे नंढड़ो थी वियो आहे। तंहिं करे असांजी काइनात बाबति ॼाण जे ॿिन्ही शानदार थ्योरियुनि खे ॻंढण जी जाखोड़ इन्हीअ कम ते लॻल आहे जेका स्ट्रिंग थ्योरिस्ट करे रहिया आहिनि। इहो कमु संदन समूरियुनि काविशुनि जो वॾो हिसो आहे। छा तव्हां काइनात जे इन्हनि ॿिन्ही अज़ीम थ्योरियुनि खे ॻंढे सघंदव? ऐं इहा जनम ॾिए थी इंतिहाई पोरालनि ख़्यालनि खे, जहिड़ो क्वांटम गिजी जिते स्पेस ऐं टाइम जो फैब्रिक एतिरो वकोड़जी थो वञे, पंहिंजे अंदरि जो स्पेस टाइम हमवार वकोड़ियल फैब्रिक बजाए लाते काफ़ीअ जे गिजीअ जहिड़ो बणिजी थो पवे। मादे, एनर्जी ऐं क्वांटम फ्लक्चुएशन जी अहिड़ी हालत में जेके क्वांटम फिजिक्स जा उमूमी जुज़ा आहिनि, उहे घणियुनि काइनातुनि खे जनम ॾेई सघनि था, छाकाणि त काइनात एटम जे माप जेतिरी आहे। हिकिड़ी क्वांटम फ्लक्चुएशन पूरी काइनात खे जनम ॾिए थी। हर कंहिं में हिक ॿिए खां थोरा मुख़्तलिफ़ फिजिक्स जा कानून, ऐं इहो सभु कुझु असांजे डायमेंशन खां मथभरो थिए थो। हाणे समूरियूं काइनातूं जटिड़ा करे न सघंदियूं उन्हनि फिजिक्स जे कानूननि सां जेके उन्हनि चूंडिया हूंदा। कुझु तारा ठहण खां अॻु ई टही पवंदियूं, कुझु ॿियूं एतिरो तेज़ी सां फैलिजंदियूं जो मादे खे कहकशां उन तारनि में मिलण जो मौक़ो ई कोन मिलंदो, ऐं कुझु ॿियूं अहिड़नि कानूननि सां हूंदियूं जो पाइदार मादो क़तई तौर जुड़ी ई न सघंदो। असां अहिड़ीअ में आहियूं जेका पंहिंजे अंदरि कुझु मादे खे इजाज़त ॾिए थी शऊर हासिलु करण ऐं पंहिंजे वजूद मुतालिक़ वीचार करण जो। जेकॾहिं क्वांटम फ्लक्चुएशन उन क्वांटम गिजीअ मंझां घणियुनि काइनातुनि खे जनम ॾिए थी, त अहिड़ी शइ खे असां छा चवंदासीं? घणियूं काइनातूं पयूं पैदा थियनि, मल्टीवर्स। ज़ाहिर आहे मल्टीवर्स। मूं इन नज़रिए जे हिमायत में कुझु दलील ॾिना, पर उन जे हिमायत में कुझु तारीख़ ऐं फ़लसफ़े जा दलील पिणु आहिनि। अचो त वक़्त में पुठिते हलूं। उन साइंस खां अॻु वारे दौर में 3 ॾींहंनि में जॾहिं इहो तसवुरु कयो वेंदो त धरती ई सभु कुझु आहे,
बाक़ी सभु कुझु असांजे चौधारी फिरे थो। तंहिं करे धरती यकता, वाहिद, वॾी ऐं अहम आहे। पोइ असांखे पतो पियो त धरती फ़क़ति ॿियनि घणनि गिरहनि मंझां हिकु आहे। राति जो आसमान में जेके गिरह असां ॾिसूं था से असां खां के नंढा या घटि कोन्हनि। दरअसल गिरहनि मंझि असां काफ़ी पितकड़ा आहियूं। जुपिटर जे फ़ज़ा में हिकिड़ो वाचूड़ो त असांजे समूरी धरतीअ खां बि वॾो आहे। जॾहिं तव्हां इहा भेट कंदो त सुतती नतीजे ते पहुचण लाइ तयारु थींदो। हाणे असांखे पतो पियो त रुॻो धरती न पर सिज जे मिदार में कई गिरह गर्दिश कनि था। असांजो सिज अलबत ख़ासि आहे, इहो वॾो ऐं रोशन आहे। राति जो आसमान में तारनि ते नज़र विझो, उहे पितकड़ा ऐं टिमकंदड़ आहिनि। न, इहे फ़क़ति तमामु परे आहिनि। दरअसल सिज को ख़ासि न आहे उन्हनि तारनि मंझि। इहो तमामु वॾो या तमामु नंढो या तमामु रोशन या तमामु झको न आहे। इहो दरअसल विचोले क़िस्म जो आहे। सो असां ॼातोसीं त असांजो सिज अणगणत सिजनि मंझां फ़क़ति हिकिड़ो आहे। असां ज़हनी तौरु उन वक़्त खां इर्तिका करे विया आहियूं जॾहिं असां तसवुरु करे वरितो हो त असांजो सिज कहकशां में ख़ासि आहे। भला मिल्की वे कहकशां बाबति छा ख़्यालु आहे? असां राति जो आसमान में रोशनीअ जो पटो ॾिसूं था। हा, बिल्कुलु इहो ख़ासि आहे। बिल्कुलु इहा कहकशां ई समूरी काइनात आहे। न, जीअं असां कई भेरा अॻु चई आया आहियूं, हबल दूरबीन ॾेखारियो आहे त असांजी मिल्की वे कहकशां काइनात में मौजूदु अणगणत अरबें कहकशाउनि मां हिकु आहे। काइनात इन बाबति छा था चओ? ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी आहे। असां वरी हिते ई पहुचूं था। तव्हां चाहियो था त काइनात खे वाहिद ई हुजणु घुरिजे। उन खां अॻु का बि शइ वाहिद न रही आहे। असांजे ख़्वाहिशुनि जे बरअक्स त इहो ई सच आहे। दरअसल जेतिरे क़दुरु असां चई सघूं था त काइनात में का बि शइ यकता कान्हे, शायदि असांजी काइनात जे पंहिंजे समेत। तंहिं करे इहो असांखे उते पहुचाए थो उन दाइमी सुवाल ॾांहुं त काइनात जी इब्तिदा खां अॻु छा हुयो। शायदि असांजी शुरूआति हाइपर डायमेंशनल मल्टीवर्स जे अणगणत क्वांटम फ्लक्चुएशन्स मां हिक में थी। पर ज़ाहिर इहा सोच सुवाल खे हिकु नए रुख में मोड़े थी त भला मल्टीवर्स खां अॻु छा हुयो। अञा बि वधीक इहो त जेकॾहिं काइनात कॾहिं बि हिकिड़ी शइ नथी ठाहे पाण समेत, त शायदि मल्टीवर्स जंहिंमां असां उसरिया आहियूं सा पाण मल्टीवर्सनि जे सिलसिले जो हिसो हुजे ऐं उहा पिणु हिसो हुजे ऐं अॻिते ऐं अॻिते। ध्यानु कयो त असां ही समूरियूं सोचूं उन ख़्याल खां शुरू कयूं हुयूं त धरतीअ खे का ख़ासि मर्कज़ी हैसियत आहे काइनात मंझि। इहो असांजे पाण वॾाईअ ते कारी वार आहे, पर फ़क़ति तॾहिं जो तव्हां इहा वॾाई काइनात जे रज़ामंदीअ खां सवाइ कई हुजे। तंहिं करे इन हक़ीक़त खे तस्लीम कंदे ऐं खोजनाउनि जे तारीख़ में इन रुझान खे इस्तेमालु कंदे पंहिंजे पाण वॾाईअ खे बेजा तौर ते वधणु न ॾियूं। छो त कुझु ॾहाका इंतज़ारु कयो, लाज़मी तौरु असां काइनात मुतलिक़ कुझु वधीक मालूम करे वेंदासीं जेको असांखे पंहिंजी जॻह ते विहारींदो। इहा आहे काइनात अंदरि असांजी जॻह जे बारे में असांजे तहक़ीक़ जी मुसलसिल हलंदड़ अवसर। इब्तिदाई काइनात मंझि असां ॼाणूं था त हर शइ हिकिड़ी तमामु नंढड़ी स्पेस में हुई ऐं गरमाइश तमामु घणी हुई। ऐं जेकॾहिं गरमाइश तमामु घणी हुजे त तव्हांजे इर्द गिर्द जी दुनिया उन खां घणो मुख़्तलिफ़ हूंदी जेको हिते ज़मीन ते वहे वापरे पियो। हिकिड़ी तमामु अहम इक्वेशन आहे जेका हर शइ खे हलाए थी। असां उहा प्राइमरी स्कूल में पढ़ी हुईसीं। ज़ाहिर आहे उहा आहे E=mc²। झटि पल लाइ c² खे पासे ते रखो, उहा फ़क़ति हिकिड़ो कांस्टेंट आहे जेको रोशनी जी रफ़्तार आहे। जेका ॻाल्हि अहम आहे इन इक्वेशन में सा इहा त एनर्जी मास जे बराबरि तस्लीम थिए थी। तव्हां उन्हनि खे मर्ज़ीअ सां हिक ॿिए में मटा सटा करे सघो था जेकॾहिं ईअं करण लाइ तव्हां वटि मुनासिब एनर्जी हुजे। ऐं जॾहिं तव्हां ईअं कंदव त तव्हां एनर्जी फील्ड मां पार्टिकल्स ऐं पार्टिकल्स मां एनर्जी फील्ड ठाहे वेंदव। इब्तिदाई काइनात में
इहो ई वॾे पैमाने ते वहे वापरे पियो, छो त उते एॾी तपिश हुई। भला इहो कीअं थो थिए? तव्हां जिते बि रोशनी ॾिसो था, ख़ासि तरह नज़र ईंदड़ रोशनी, तंहिंमें एतिरी एनर्जी कान्हे जो पार्टिकल्स ठाहे सघे। तंहिं करे E=mc² जो असरु असांजे रोज़मर्रा जे ज़िंदगीअ में ज़ाहिर नथो थिए। पर जेकॾहिं नज़र ईंदड़ रोशनीअ बजाए आउं वधीक तवाना एक्स-रे या गामा रेज़ खणां, इहे बि रोशनी आहिनि, एक्स-रेज़ एंड गामा रेज़। इहो नज़र ईंदड़ रोशनीअ जो वधीक तवाना क़िस्म आहे। इन तरह जे रोशनीअ में मुनासिब एनर्जी आहे जो लहज़े में पार्टिकल्स ठाहे थी या पार्टिकल्स ठाहे सघे थी। मिसाल तौरु इलेक्ट्रॉन। हाणे उन खे सिमिट्री बि आहे। सिमिट्री काइनात में हिकु वणंदड़ सोच आहे। असां मालूम कयो आहे त जेकॾहिं तव्हां रोशनीअ मां मादो ठाहियो त रोशनीअ जी एनर्जी मादे में तब्दील थिए थी ऐं हर दफ़े उहा पार्टिकल्स जो जोड़ो ठाहे थी। जेकॾहिं तव्हां घणी एनर्जीअ जो एक्स-रे खणो त उहो हिकु इलेक्ट्रॉन ठाहींदो ऐं उनजो एंटी मैटर साथी पॉज़िट्रॉन पिणु। उहे यकदम पैदा थियनि था ऐं उहे उबतड़ तरफ़नि ॾांहुं उॾामी था वञनि। जेकॾहिं तव्हां उन्हनि ॿिन्ही खे वापसि आणे जोड़ियो त उहे भस्म थी वेंदा ऐं ॿीहर एनर्जी में मटिजी वेंदा। इहा E=mc² जी पधिराई आहे। ऐं इब्तिदाई काइनात में इहो हर वक़्तु पिए वियो वापरियो। इहो हिकु क़िस्म जो हम बराबरि पार्टिकल जो सूप हुयो तंहिं वक़्त मंझि। ठीकु, सो हाणे हीअं थियो, हर दफ़े तव्हां पार्टिकल ठाहियो उहे जोड़नि में ईंदा, हर दफ़े उहे भस्म थींदा, उहे मुकमिल तरह गुम थी वेंदा। जॾहिं इब्तिदाई काइनात में इहो सभु कुझु वहे वापरे पियो त जीअं असां पखिड़ियासीं ऐं ठरियासीं त हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं समूरा पार्टिकल्स ऐं एंटी पार्टिकल भस्म थी विया हूंदा, जंहिं मथां रोशनी जनमी हूंदी। उहा रोशनी थधी थी हूंदी ऐं एतिरी एनर्जी कोन हूंदसि जो ॿीहर पार्टिकल्स ठाहे सघे ऐं समूरी काइनात में फ़क़ति रोशनी भरियल हुजे हा ऐं को बि मादो न हुजे हा, छो त हर शइ हम बराबरि हुजे हा। समूरो मैटर भस्म थी वञे हा पंहिंजे एंटी मैटर सां। समूरा पार्टिकल्स जोड़नि में ठहनि था। सो सिमिट्री जंहिंखे असां ॼाणूं था ऐं चाहियूं था ऐं जेका काइनाती कानूननि खे हलाए थी, जेकॾहिं उहा सांडिजे हा त असां हिते उन मुतलिक़ ॻाल्हाइण लाइ न हुजूं हा। तंहिं करे उन इब्तिदाई काइनात में कुझु ज़रूरु थियो हूंदो। असां उनखे सिमिट्री जो टुटणु चवंदा आहियूं। फितरत पंहिंजे कानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई। कंहिं वक़्त ते वॾी तवाना रोशनीअ जी लहर मादे जो पार्टिकल ठाहियो हूंदो पंहिंजे एंटी पार्टिकल्स खां सवाइ। इहो सिमिट्री जो टुटणु आहे। असां ॼाणूं था त इहो केतिरा भेरा थियो हूंदो। इहो लका 10 करोड़नि में हिकु दफ़ो थियो हूंदो जॾहिं असांखे एंटी मैटर पार्टिकल्स खां सवाइ मैटर जा पार्टिकल्स मिलिया हूंदा। मैटर जा उहे पार्टिकल्स हाणे हमेशह लाइ रहंदा, छो त उन्हनि खे भस्म करण लाइ कुझु कोन्हे। ॿिया समूरा भस्म थी विया हूंदा। तंहिं करे काइनात जीअं असां उनखे अॼुकल्ह ॾिसूं था ऐं चाहियूं था, तंहिंजो कारण तमामु इब्तिदाई दौर में सिमिट्रीअ जो टुटणु आहे, बिग बैंग खां सुतत ई पोइ। इहो हिकु इसरार आहे। असां नथा ॼाणूं इहो छो थियो। असां नथा ॼाणूं। असां लेबोरेटरी में उनखे करण जी कोशिशि कयूं था, पर असां छा बि कयूं लैब में उहो सिमिट्रिकल आहे। हर दफ़े जॾहिं असां लैब में पार्टिकल ठाहियूं था, मैटर ऐं एंटी पार्टिकल जो जोड़ो ठहे थो। हर दफ़े असां उन्हनि खे मिलायूं था, रोशनी हासिलु थिए थी। तंहिं करे इब्तिदाई काइनात में कुझु थियो हूंदो। असां उनखे फेज़ ट्रांज़िशन चऊं था। तव्हां पंहिंजे आम ज़िंदगी में फेज़ ट्रांज़िशन खां वाक़ुफ़ु आहियो, पाणीअ जो बर्फ़ थियणु। सो संदसि बुनियादी ख़ुसूसियतूं तब्दील थियनि थियूं फ्रीज़िंग पॉइंट जे सरहद ते। ॿी फेज़ ट्रांज़िशन आहे पाणीअ जो ॿाफ थियणु। तंहिं करे जॾहिं इब्तिदाई काइनात जे दौरनि बाबति सोचूं था, जॾहिं शयूं तमामु मुख़्तलिफ़ हुयूं ट्रांज़िशन जे हिक पासे में ॿिए पासे जी निस्बत, असां उनखे फेज़ ट्रांज़िशन सॾियूं था। इहो मख़सूस हालतुनि में इहो काइनात मंझि मैटर ऐं एंटी मैटर जी सिमिट्री टुटणु हुयो। मां शर्त लॻाए सघां थो त तव्हांखे कॾहिं बि इहो ख़्यालु न आयो हूंदो त तव्हां दिलि में इन हक़ीक़त खे तस्लीम कंदव त जेतोणीकि असां वटि एंटी मैटर आहे, हिकिड़ो अहिड़ो नुक़्तो आहे जिते जेकॾहिं फितरत पंहिंजा कानून न टोड़े हा त असां हिते न हुजूं उन हक़ीक़त ते गौर करण लाइ त उहा पंहिंजा कानून टोड़े थी।
जेतिरे क़दुरु असां ॼाणूं था त का बि शइ वैक्यूम में रोशनी रफ़्तार खां तेज़ नथी हली सघे, इन ते बहस न आहे। ईअं कोन्हे त असां ईअं थियणु कोन चाहियो हूंदोसीं, न ई असां पंहिंजे काइनात में इर्द गिर्द उन्हनि शयुनि खे ॻोल्हण जी कोशिशि न कई हूंदीसीं जेके इन कानून जी भञ कड़ी कनि। असां कईसीं, असां ॾाढो जांचियोसीं, असां कॾहिं बि उन कानून जी भञ कड़ी थींदे न ॾिठीसीं। फ़क़ति इहो ई न, इहो आइंस्टाइन जी रिलेटिविटी थ्योरी जो बुनियादी थंभो आहे। सो इहो ॿुधाए थो त रोशनीअ जी रफ़्तार वारो कानून असांजे टेक्नोलॉजीअ जी ख़ामी न आहे, इहा काइनात जी तमामु बुनियादी ख़ूबी आहे। हाणे तव्हां शायदि सोचींदो, ॾिसो कॾहिं तव्हां माण्हुनि चयो पिए त असां हवा खां वधीक वज़नी शयुनि खे उॾाए नथा सघूं या आवाज़ जे रोक खे कॾहिं बि टोड़े नथा सघूं, वरी हाणे असां कॾहिं बि रोशनीअ खां तेज़ नथा हली सघूं। ऐं इहो अक्सर ॿुधंदो रहंदो आहियां। फ़र्क़ु इहो आहे त इहे ॿ अलॻि अलॻि बयान आहिनि। उन्हनि में फ़र्क़ु इहो आहे त जिन माण्हुनि चयो पिए त असां उॾामी न सघंदासीं, हा ठीकु आहे, जॾहिं हुननि इहे चयो पिए त ज़ाहिर आहे पखी मथे उॾिया पिए, बिल्कुलु, तंहिं करे ईअं न आहे त उॾामनि नामुमकिन आहे। तव्हां फ़क़ति तेसि ताईं ईअं करण जो तरीक़ो कोन लधो, ठीकु। उन्हनि माण्हुनि लाइ इहो रवाजी हुयो, बयानु ईअं हुजणु घुरिबो हुयो त असां अञा उॾण जो तरीक़ो न लधो आहे ऐं हवा खां ॻरा पखी आहिनि जेके इहो सवलाईअ सां कनि था। ऐं इहा ॻाल्हि त असां आवाज़ खां तेज़ नथा हली सघूं, कॾहिं बि आवाज़ जे रुख खे नथा ओकिरी सघूं, हा, पर तंहिं वक़्त में असां वटि राइफलूं हुयूं जिन मां निकितल गोलियूं आवाज़ जे रफ़्तार खां तेज़ हुयूं। असां वटि हंटर हुया, मूंखे जिन खे जॾहिं तव्हां झटकियो त हंटर जी चुंभ जंहिं करे उहा कड़ाके जो आवाज़ ठाहे थी, नंढड़ी सोनिक बूम जहिड़ो सां आवाज़ खां तेज़ हले थी। असां वटि आवाज़ खां तेज़ हलंदड़ शयूं हुयूं, फ़क़ति इन करे जो असां अञा जहाज़ ठाहिणु न सिखिया हुआसीं त उन में मुंहिंजो ॾोह त न आहे ऐं न ई काइनात जो ॾोह आहे। इहे ॿई दावाऊं उन ॻाल्हि खां बुनियादी तौरु मुख़्तलिफ़ आहिनि त असां कॾहिं बि रोशनीअ खां तेज़ नथा हली सघूं। ईअं न आहे त असां उन लाइ सोचियो न आहे। दरअसल अहिड़ो फर्ज़ी पार्टिकल आहे जेको ईजाद कयो वियो आहे त फ़क़ति उहा गुंजाइश कढिजे त छा थींदो जेकॾहिं असां रोशनीअ खां तेज़ हलूं, ऐं उन्हनि खे टेकियान सॾिबो आहे। लफ़्ज़ जो यूनानी बुणम आहे जंहिंजो मतिलबु आहे रफ़्तार। टेकोमीटर पिणु साॻे टाकियान वारे बुणम आहे। इहो तसवुराती पार्टिकल आहे, असां कॾहिं बि कोन लधो आहे, पर असां तसवुरु करे सघूं था त कीअं हूंदो जे रोशनीअ खां तेज़ पार्टिकल हुजनि। पतो इहो पियो त आइंस्टाइन जी रिलेटिविटी ॿुधाए थी त तव्हां कंहिं बि मादे खे रोशनीअ जे रफ़्तार जे तेज़ीअ ताईं नथा आणे सघो, पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ी शइ हुजे जेका अॻु ई रोशनीअ जे रफ़्तार खां तिखी हुजे त तव्हां समूरा क़ाइदा जाचियो ऐं उहे उन जी जाच ॾियनि था। पर कुझु दिलचस्प ख़ुसूसियतूं पैदा थियनि थियूं। टेकियान में तव्हांखे छा मिलंदो? उहे अॻु में ई रोशनीअ खां तेज़ आहिनि। एनर्जीअ जो लामहदूद मिक़दार खपंदो उन्हनि खे रोशनीअ जे रफ़्तार ताईं झको करण लाइ। तंहिं करे दरअसल उहे रोशनीअ जे रफ़्तार ते न रसंदा, ऐं छो त उहे रोशनीअ जे रफ़्तार खां तेज़ हलनि था, वक़्तु उन्हनि लाइ पुठिते थो हले। तव्हां उन्हनि खे कीअं ॻोल्हे सघंदव? तव्हां हीअं कंदव, तव्हां मालूम कंदव त तव्हांजा टेकियान कहिड़ी तरह सां लह विचड़ में ईंदा उन्हनि पार्टिकल सां जेके तव्हांजे हिन वक़्त में वजूद रखनि था। तंहिं करे जीअं उहे टाइम में पोइते वेंदा त हिकु लहज़े लाइ सही उहे तव्हांजे टाइम में ईंदा। पोइ असां नज़र विधीसीं टेकियान जे एनर्जी लेवल ते त टेकियान जे लह विचड़ लाइ कहिड़ा पार्टिकल मौज़ूद हूंदा। असां उन्हनि नज़र विधी, असांखे कुझु हासिलु न थियो, ऐं तंहिं करे अॼु ताईं टेकियान हिकु ज़हनी हुरखुर आहे जेका पंहिंजो पाण में फिज़िक्स जे कंहिं ॼातल कानून जी भञकड़ी नथी करे, छो त उहे रोशनीअ जे रफ़्तार वारो दंग नथा उकरनि, छो त उहे वजूदी रोशनीअ खां तेज़ रफ़्तार ते रखनि। पर असां जॾहिं बि रोशनीअ खां तेज़ पार्टिकल खे लधो त यकीन रखो त उनखे उहे सभु ख़ूबियूं हूंदियूं जेके मूं हींअर ॿुधायूं, जेको खेनि हेल ताईं मिलियल सभिनी पार्टिकल्स खां वधीक दिलचस्प बणाईंदो। हाणे कुझु ॿिया तरीक़ा बि आहिनि रोशनीअ खां तेज़ थियण जा। तव्हां ठगी करे सघो था, कानूनी तरह सां ठगी। मिसाल तौरु सभिनी जी पसंदीदा 1960 वारी स्टार ट्रेक में उन्हनि वटि छा हो? उन्हनि वटि वार्प ड्राइव हुयूं। वार्प ड्राइव उन्हनि जो कहिड़ो कमु हो? ॾिसो, हीअ तव्हांजी कहकशा आहे, हिते हू कहकशा जे हिकिड़े पासे आहिनि ऐं उहे ॿिए पासे वञणु चाहिनि था। उन लाइ तव्हां छा कंदो? हू पंहिंजूं वार्प ड्राइव चालू कनि था, स्पेस टाइम कंटिन्यूम खे खणी उनखे मोड़नि था।
हाणे हू हिते आहिनि ऐं हीअ आहे जिते हू वञणु चाहिनि था। उहे स्पेस टाइम फैब्रिक जो नंढो गुड़को खणनि था, कहकशां खे अनवार कंदे उते रसनि था। टीवीअ जे हिकिड़े इश्तिहार जेतिरे वक़्त में उन्हनि 1 लख नूरी सालनि जो पंधु करे वरितो। उन कमु कयो हमेशह। इहो इन ख़्याल खां क़ानूनी आहे त असांखे ख़बर आहे त स्पेस टाइम खे मोड़े सघिजे थो, ऐं जेकॾहिं तव्हां इहो मोड़ ज़ाब्ते में कयो त तव्हां उन जाइ ते रोशनीअ जे लहर खां अॻु में पहुची सघंदो। उन खां घटि वक़्त में जेको रोशनीअ जे लहर खे साॻी मुसाफ़िरीअ में लॻंदो। तंहिं करे इन जी इजाज़त आहे। मूंखे अहिड़ी वार्प ड्राइव खपे, उहा काफ़ी दिलचस्प हूंदी। पर इहो ई न, हीउ नंढिड़ो दगु जंहिंमां लंघी हू स्पेस टाइम जे हिकिड़े हिसे मां ॿिए हिसे में अचनि था, उन लाइ उन्हनि वटि नालो बि आहे, उनखे वॉर्महोल चइबो आहे। इहो लंघ आहे स्पेस टाइम कंटिन्यूअम जो, जेको तव्हांखे काइनात जे हिक हिसे खां ॿिए में पहुचाईंदो। तव्हां वटि जेतिरी एनर्जी हूंदी ओतिरो वधीक तव्हां काइनात जे वॾनि हिसनि खे मोड़े सघंदो, वॾनि मुफ़ासिलनि ते वञण लाइ। ऐं आउं वसूक सां चवां थो त जॾहिं बि असां तारनि ॾांहुं सफ़र कयो, जेकॾहिं असां कहकशां खे पार कयो या ॿियनि कहकशाउनि ते पुॻासीं, त इहो कंहिं क़िस्म जो वार्म होल जे मदद सां स्पेस टाइम फैब्रिक खे मोड़ींदे कंदासीं। ईअं ई हुजणु घुरिजे, छो त असांजा तेज़ तरीन खलाई जहाज़ जिन ते जेकॾहिं तव्हां अॼु चढ़ो त तव्हांखे 50,000 साल लॻंदा सिज जे पाड़ेसरी तारे ताईं रसण में। ऐं कहकशां जे निस्बत इहो सिज जो पाड़ेसरी तारो ॼण त का हैसियत कोन थो रखे। सो ॾिसंदा रहो त कॾहिं थी वार्प ड्राइव ईजाद थिए, छो त आउं उन पहिरें जहाज़ में हूंदुसि जंहिंमें इहा लॻंदी। तव्हां कॾहिं गौर कयो आहे त काइनात जो मुस्तक़बिल छा आहे? असां सम्झूं था त असां फिज़िक्स जे क़ानूननि ऐं तारनि ऐं कहकशाउनि खे एतिरो काफ़ी ॼाणूं था जो कुझु सम्झी सघूं त उहो कीअं हूंदो। छो त तारा हमेशह लाइ रोशन न हूंदा, तारा हमेशह लाइ न पिया ठहंदा। काइनाती घड़ियाल जी चाबी बि खुटे थी। असां एतिरी फिज़िक्स ॼाणूं था जो उनखे खोजे सघूं, पर पहिरें अचो त वक़्त में अॻिते हलूं। मुंहिंजे पसंदि जे मौक़ियनि मां हिकिड़ो अंदाज़नि 7 अरब साल पोइ ईंदो। असां उन बाबति पोयनि लेक्चरनि में ॻाल्हायो, ऐं उहो आहे मिल्की वे कहकशां ऐं एंड्रोमेडा कहकशां जो टकराउ। समूरी काइनात में मौजूदु कहकशाऊं जेकॾहिं हिक ॿिए जे ग्रेविटीअ जे भाकुर अंदरि आहिनि त उहे आख़िरकार टकराइबियूं। इहो काफ़ी मुस्तक़बिल बईद आहे। कुझु कहकशाऊं बज़ाहिर हिक ॿिए जे पाइदार मदारनि में आहिनि, पर उन्हनि जे मदार जी तवानाई घटिजे थी ऐं इहो उन्हनि मिड़नी शयुनि सां थिए थो जेके ॿिए जे मदार में आहिनि। आख़िर इहे पाण में टकराइबा ऐं ज़म। ठीकु, भला तारनि ठाहींदड़ बादलनि बाबति छा ख़्यालु आहे? बिल आख़िर उन्हनि में मौजूदु गैस बि ख़तमु थींदी। असांजे कहकशां जो तक़रीबन 10, 20, 30 सैकड़ो गैस आहे जंहिंमां तारा जनम वठनि था। कुझु वेझा दिलचस्प इलाइक़ा आहिनि तारा ठाहिण वारा जेके राति जो आसमान में नज़र ईंदा आहिनि। सो तारा ठहंदा रहनि था ऐं हर शइ तवाज़ुन में लॻे थी। तारा मरनि था ऐं ॿिया तारा ठहनि था। मसइलो इहो आहे त हर तारो जेको उन्हनि गैस जे बादलनि में ठहे थो, उन जी गैस वापसि स्पेस में नथी अचे, उहा बंदि थी वञे। तंहिं करे हर दफ़े जॾहिं तव्हां तारो ठाहियो था, तव्हां गैस जे बादल में कमी आणियो था। हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं उहा गैस ख़तमु थींदी, का गैस न बचंदी ऐं तारनि जे ठहण वारो दौरु पुॼाणीअ ते पहुचंदो। इनखे अञा ट्रिलियन साल लॻंदा। ॻणती न कयो, इन में काफ़ी वक़्तु आहे, परेशान न थियो। पर साॻे महिल कुझु ॿियो पिणु थींदो। यादि अथव डार्क एनर्जी जंहिं बाबति मां तव्हांखे ॿुधाईंदो रहियो आहियां, जेका काइनात खे तेज़ थी फैलाए? तव्हांखे सम्झणु घुरिजे त इहो फैलाव तबाह कुन आहे। फैलजंदड़ काइनात में इहा हर कहकशां खे थोरे ई अरसे में असांजे काइनाती दंग खां ॿाहिरि कढी छॾींदी। झटि खन लाइ वापसि वरूं था, थोरो वापसि मोटूं। उन खां अॻु जॾहिं
एडवन हबल ॾेखारियो त राति जे आसमान में धुंधलियूं घेरेदार शयूं के धुंधला घेरेदार गैस जा बादल न पर ॿियूं कहकशाऊं हुयूं असांजे मिल्की वे जे तारनि खां घणो परे। तंहिं वक़्त खां अॻु असां तारनि जे हेठां वेही उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं ऐं सम्झंदा हुआसीं त उहे तारा ई समूरी काइनात आहिनि। इहा हुई असांजी सम्झ तंहिं दौर में। हबल खां अॻु असांखे ख़बर बि कान हुई त ॿियूं कहकशाऊं पिणु हिते आहिनि। काइनात में पंहिंजी जॻह जी सम्झ बाबति इहा दिलचस्प सूरताल हुई। सो डार्क एनर्जी जे कारण काइनात जे तेज़ फैलाव जो असरु इहो आहे त राति जो आसमान में नज़र ईंदड़ कहकशाऊं एतिरो तेज़ीअ सां परे थी रहियूं आहिनि जो उहे असांजे दंग खां ॿाहिरि थींदियूं। काइनात जो ढंग आहे छा? इहो तक़रीबन हिन ज़मीन जो उफ़क़ जीअं आहे। तव्हां समुंड में ॿेड़ो मोकिलियो ऐं उहो उफ़क़ खां परे निकिरी वेंदो। छा उते धरती ख़तम थी थिए? तव्हां ॼाणो था त बिल्कुलु न। तव्हां हिन ॾिस में हलंदा वञो ऐं तव्हांखे धरतीअ जा नवां हिसा ॾिसण में ईंदा। पर हर वक़्तु हिकिड़ी हद आहे जंहिंखां परे तव्हां नथा ॾिसी सघो। ऐं जॾहिं ॿेड़ो उन दंग खे उकिरे थो त तव्हांजे नज़रुनि खां ग़ाइबु थिए थो। सामूंडी उफ़क़ वारो तसवुरु घणो मिलंदड़ आहे असांजे काइनात जे टितरफ़े उफ़क़ सां। सो इहो हीअं थींदो जॾहिं कहकशाऊं असांजे उफ़क़ खां ॿाहिरि निकिरंदियूं त काइनात जे तारीख़ बाबति हिकु अहम बाब मेसारजी वेंदो। इहा काइनाती सचाई पननि मां मेसारजी वेंदी। राति जे आसमान में कहकशाउनि जी ग़ैर मौजूदगी वारी विधन खां पोइ ज़मीनी तहज़ीब खे काइनात जे तारीख़ बाबति का ॼाण न रहंदी। इहो कॉस्मोलॉजीअ जो अंत हूंदो। काइनात जे शुरूआत बाबति असांजी समूरी ॼाण कहकशाउनि जे मुताले मां अचे थी, तारनि न, कहकशाउनि मां। ऐं काइनात जे उन ॾूरांहें मुस्तक़बिल में इहो थींदो त असांजी ज़मीन या कहकशा में रहंदड़ को बि जॾहिं राति जो आसमान में नज़र कंदो त उहो हबल खां अॻु नज़र ईंदड़ नज़ारो लॻंदो। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो त पोएं वक़्त में माण्हुनि जो सिर्फ़ु ख़्यालु हुयो त राति जो आसमान जा तारा ई समूरी ॼातल काइनात आहिनि। मुस्तक़बिल में जॾहिं त असांजी पंहिंजी कहकशां जा तारा ई समूरी ॼातल काइनात हूंदा, असां लाइ का ॿी कहकशां कान हूंदी। इहो असांजे हयातीअ जो हिकु दिलचस्प बाब हूंदो, छो त जे असां साइंसदान थियणु चाहियूं, जे असां एस्ट्रोफिज़िक्स बणिजणु चाहियूं, तंहिं वक़्त में असां कॉस्मोलॉजिस्ट थियणु चाहियूं त उहो बाब गुम हूंदो। काइनात जो उहो टुकड़ो असां वटि कोन हूंदो ऐं दरअसल का कॉस्मोलॉजी कान हूंदी। असां इन ते पोइ वरी ॻाल्हाईंदासीं। अचो त काइनात जे इर्तिक़ा खे अॻिते वधायूं। चङो, आख़िरकार तारनि जो ठहणु बंदि थींदो। तारा हिकु हिकु थी ॿरण बंदि थींदा। उहे राति जे आसमान मां गुम थींदा। आसमान ऊंदाहो थींदो। असांजे थ्योरीअ मुताबिक़ बिल आख़िर प्रोटॉन पिणु नास थींदा। मादे जो पंहिंजो बुनियादी ढांचो नास थींदो हल्कनि पार्टिकल्स मंझि। इहो चङो न आहे, इहो मादे लाइ चङो न आहे, ठीकु, पर मुस्तक़बिल ईअं आहे। हाणे असां ॻाल्हायूं था हिक खां पोइ 30 ॿुड़ियुनि वारनि सालनि बाबति। इहो तमामु घणो आहे। ऐं हिते तमामु पोइ वारी काइनात बाबति ॻाल्हायां थो। ऐं पाण इन बाबति ख़बरदार आहियां, ठीकु। तव्हां मुस्तक़बिल में हलंदा हलो, कहकशाउनि जा मदार नास थींदा, उन्हनि जो चकर झको थींदो वेंदो ऐं बिल आख़िर उहे उते रसंदा ऐं उन मर्कज़ी ब्लैक होल में पवंदा जेको हर हिकु कहकशां जे मर्कज़ में मौजूदु आहे। तंहिं करे हर कहकशां पंहिंजा तारा विञाईंदी ऐं हर विसामियल तारे जी बाक़ी बचियल कोर आख़िरकार फेरा खाईंदी ब्लैक होल में वञी किरंदी ऐं तव्हां वटि बाक़ी वञी बचंदो काइनात में ब्लैक होल जो समुंड। ऐं उहे ब्लैक होल बि आख़िरकार ॿाफ थी वेंदा हॉकिंग रेडिएशन्स में, उहे गुम थी वेंदा। उनखां पोइ
हिक खां पोइ 100 सालनि जेतिरा लॻंदा उनखे गूगल साल चइबो आहे। गूगल जी स्पेल GOOGOL आहे। इहा गूगल जी असलोकी स्पेल आहे। कंपनी सां को तालुक़ु कोन्हेसि। इहो लफ़्ज़ पहिरियों रियाज़ीदाननि इस्तेमालु कयो। भला छा पियो थिए? ब्लैक होल ॿाफ थी विया, तारा ख़तम थी विया, काइनात ऊंदाही थी वई, ऐं जेतिरो उहा फैलिजे थी ओतिरो थधी थी थिए, ऐं काइनात एब्सोल्यूट ज़ीरो ॾांहुं वधे पई। इन फैलाउ दौरान जीअं थधी थींदी पई रहे। इहो असांखे ॿुधाए थो त काइनात बाहि न पर बर्फ़ में ख़तमु थींदी। ठीकु, हलो त वापसि हलूं जॾहिं कहकशाऊं गुम थींदियूं। हिकिड़ो ख़्यालु जेको मूंखे रातिनि में जाॻाईंदो आहे, मां पुछंदो आहियां छा अॼु काइनाती तारीख़ जो उहो ॾींहुं आहे जॾहिं कॉस्मोलॉजीअ जी आखाणीअ मां के बाब अॻु ई गुम थियल आहिनि। इहो आउं अॼु पुछंदो आहियां। ऐं ॼाणा थो त मुस्तक़बिल में असां वटि कॉस्मोलॉजी न हूंदी, छो त कहकशाऊं न हूंदियूं। छा का अहिड़ी शइ आहे जेका असां वटि अॼु न आहे ऐं मूंखे अॼु उन जी ग़ैर मौजूदगीअ जी ॼाण बि न आहे। ऐं काइनात खे सम्झण जी कोशिशि कयां पियो ऐं को अहम बाब गुम थियल आहे। शायदि हिदायतनामो या फ़हरिस्त या शायदि पहिरीं पटी काइनात जे हालत बाबति ॿुधाईंदड़। छो त जे ईअं आहे जे असां काइनात जे डेटा बाबति अहिड़ी खोट जा सतायल आहियूं त असां ज़रूरु ऊंदहि में पिया था थापोड़ा हणूं। पंहिंजे इन वहम में सोचूं पिया त असांखे काइनात बाबति मुकमिल दस्तरत हासिलु आहे। असांखे डेटा खपे, असांखे डेटा जी घुर्ज आहे। असांखे डेटा खपे इन लाइ त फितरत जे अमल खे सही तौरु सम्झी सघूं। ऐं तंहिं करे आउं पुछां थो पंहिंजी अॼुकल्ह वारी अणॼाणाईअ में त असां काइनात जो फ़क़ति 4% आहियूं ऐं बाक़ी ॿिए जे बारे में असांखे का ॼाण कान्हे। छा इहा अणॼाणाई काइनाती तारीख़ जे गुम थियल बाबनि जो नतीजो त न आहे? या इसरारनि जो इहो दफ़्तरु कंहिं ॿिए न्यूटन या आइंस्टाइन जे ॼमण जो इंतज़ारु पियो करे? या इन ते ग़ौर कयो, थी सघे थो त हिन मख़सूस सूरत में इंसानी दानिश अञा उन्हनि जवाबनि लाइ नाकाफ़ी आहे जिन जा सवाल असांजी हाणोकी ॾाहप पुछी बि नथी सघे।